किस्सो नंबर 18। ॿुधो सासायूं पर ॾिठो न सासायूं। कंहिं वाह जे घेड़ वटि किन ज़ालुनि कपिड़ा पए धोता ऐं के वेहतियूं पए, छो त उतां कंहिंजे गुज़रण जो रस्तो ई कोन हो। उन्हनि ज़ालुनि जो ख़ासि घेड़ हो। वतायो फ़क़ीर ओचितो उन ई वाह जे पीउ भर सां घेड़ साम्हूं अची निकितो। ज़ालुनि खे त का ओन कान हुई, सो बिना कंहिं खुटके जे घेड़ ते कपिड़ा धोताऊं ऐं सनानु करे रहियूं हुयूं। ओचितो जो हिननि जी निगाह फ़क़ीर ते पई त मुंहुं लिकाइण लाइ खणी सभिनी पाणीअ में टुॿी ॾिनी। फ़क़ीर उन्हनि जो इहो लका ॾिसी चयो, शाबस हुजेव, ॾिठो न सासायो पर ॿुधो सासायो, ॾिठो न सठियो पर ॿुधो सठियो। दोस्तों, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।